नाज़रीन, जोही खां असां रिपोर्ट शेयर कई आहे मुश्ताक अली रोधनाणी। रिपोर्ट मूजिब ज़रई पाणी खोट खिलाफ आबादगारन जो मखदूम बलावल पार्क अॻियां शमन खोसो इमाम अली रस्तमाणि غلام قادر लग़ारी जहंडो लग़ारी जे अॻवाणी में احتجاجي مظاهرو करे दादू जोही रोड ते धरणो हयो वियो। इन मौक़े आबादगारन अॻवाणन मीडिया अॻियां दाहींदे चयो त आबपاشي अमलदारन طرفان नाताल खां अॻु ई आबपاشي अमलदारन जोही जी पुछड़ी जो ज़रई पाणी बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि संदन पोखियल कणक समेत ॿियो फसल ज़रई पाणी न मिलण सबबि सुकी सड़ी रहिया आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध MPA सैयद सालेह शाह आबपاشي जे वज़ीर ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे जोही जे आबादगारनि खे ज़रई पाणी ॾेई आबादगारनि खे नुक़सान खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।